काफ़ी टाइम का वठी तकरीबन तव्हां बि ॿुधंदा पिया अचो ऐं बि ॿुधंदो पिया अचां त ससु ऐं नुंहुं इन जो जहिड़ो तमामु वधीक हले पियो सिंध पाणी में ऐं पूरे पर आउं ॼाणा पूरी दुनिया में मशहूरु आहे। इहो माना अंदाज़नि तव्हांजी ज़हन मुताबिक़ कॾहिं ख़तमु थींदो या ख़तमु थींदो ई कोन? इहो ख़तमु थींदो ई कोन। इन जी वजह छा? वजह पाण सम्झी सघो था न। ख़बर आहे न मूंखे त इन जी मजनू क्या कर रहे हो तुम? किसी को भी फोन करते हो, कुछ भी मांगते हो। तकरीबन जहिड़ो माना तकरीबन काफ़ी टाइम खां वठी बाबा ही काफ़ी झेड़ो जो है ना काफ़ी टाइम का है पर ही झेड़ो ख़त्म कोन थींदो। जंहिं घर में ससु हूंदी नुंहुं ॿई रहंदियूं उहो बाक़ाइदा विढ़ंदियूं झेड़ो थींदो। कॾहिं हू बि चई वेंदी कॾहिं हू बि चई वेंदी। इन करे माना हाणे हींअर जो टाइम हले पियो न हींअर चवंदा असां वटि वॾो घर में हुजे ई न असीं आज़ादु अचूं। पर इन को तोट हल आहे जेको माना थी सघे असां वटि लेडीज़ ॿुधनि त मूं वटि कोई हल कोन्हे हिननि जो। ऐं हिननि ॻाल्हियुनि में मुर्गो ई हल कोन्हे हिननि जो कोई हल थींदो ई कोन। बसि अॼुकल्ह चवनि था जेको वॾो चवंदा घर में वॾो हुजे ई न त असांजी जान छुटी पई असीं करूं मर्ज़ी वारा आहियूं। वालेकुम सलाम। केरु नालो छा आहे तुंहिंजो? मोहन। मोहन 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 असीं तकरीबन मुंहिंजी उमिरि बि 28-30 तकरीबन हुजे। तुंहिंजी उमिरि घणी आहे? मुंहिंजी 30-32 साल आहे। 30-32 साल असीं सिद्धपुरी में इहो ॾिसंदा पिया आहियूं त ससु ऐं नुंहुं जो जेको झेड़ो आहे उहो ख़तमु थियण जी ॻाल्हि ई कोन्हे। इहो छो कंदा आहिनि? झेड़ो कंदियूं छो आहिनि ऐं इन जो तो वटि को हल आहे? जी न मूं वटि कोन्हे। कंदियूं झेड़ो छो कंदियूं? इहो मूं वटि ख़बर कोन्हे अलाए छो कंदियूं। माफ़ी मंगदा मूंखे चढ़ दे चाचा। पूरी सिंध में ससु ऐं नुंहुं जो तकरीबन ज़ोर माना उरूज वठी वियो। इन जी वजह छा आहे? साईं माई जी बिल्कुलु माई जी मुड़ुसु कमज़ोर थियो वञे न पोइ नुंहुं ऐं सस जो जहिड़ो माई जेको आहे मुड़ुस खे कमज़ोर करे वञे थी पोइ इन करे जेको आहे सस खे पोइ कमज़ोर करे थी पोइ छा करे पुट जे करे उहो माठ करे वञे। मुनीर फिजा को बोल मुझे चाय बना के दे। चलो फिजा उठो अम्मी को चाय बना दो यार। मेरे से इतनी गर्मी में चाय नहीं बनती। अम्मी आप ऐसा करें आप खुद बना लें। मेरे को भी नहीं बनती। मैं नहीं बना सकती उनको को खुद बना ले। करती क्या पूरा दिन वो खुद? हाँ मैं तो कुछ करती नहीं हूँ। तू क्या करती है मोबाइल के अलावा? अच्छा आप चुप करें मैं बना देता हूँ चाय। इन जो हल इहो आहे माई खे पोइ तलाक ॾेई छॾिजे या रहणो हिकिड़ी का हुजे त हुनखे माण्हू तलाक ॾे। सभिनी पोइ छॾे ॾे हुनजी माउ खे जे अगरि हुनखे नथी भाए त पोइ छॾे ॾे पियो। हाणे छा कंदो मजबूर थी छॾे ॾींदो ॿियो छा कंदो। यही हल आहे जिते किथे आहे अक्सर इहो हर घर में आहे। ईअं कोन्हे की हिकिड़े हंधि में सभिनी में ईअं आहे। पोइ न त माठ करे वेठा आहिनि बसि पोइ नथा छॾीनि पोइ मजबूरी आहे अखियूं पूरे वेठा आहिनि। पोइ केॾी महिल माउ खे केॾी महिल नुंहुं खे केॾी महिल माई खे मिड़े ईअं दड़का दवा ॾे विहारे वेठा आहिनि। पोइ छा कंदा मजबूरी आहे हुननि जी छा कंदा। इन हिसाब सां माण्हू तो वटि को अहिड़ो हल कोन्हे सही तलाक खां अलावा ॿियो को हल कोन्हे? ॿियो त साईं हाणे बंदूक झले बाक़ी बिल्कुलु ॿियो हल कोई कोन्हे। हिकिड़ी खे मारे विझंदे पोइ ॿी का ॾिसी माठ करे त भले बाक़ी ॿियो हल कोई कोन्हे। दोनाली बंदूक हुजे रन खे बाक़ी ॿियो हल आहे। जानियो तकरीबन मूंखे तुंहिंजी उमिरि घणी हूंदी? उमिरि 35 साल हूंदी। 35 साल 35 साल तकरीबन उमिरि आहे। आउं बि नंढो कोन आहियां पर तकरीबन काफ़ी टाइम खां मूं ॾिठो आहे त ससु ऐं नुंहुं जो जेको झेड़ो पंहिंजी सिंध में पूरे पाकिस्तान में आहे इहो ख़तमु थियण जो नालो ई कोन्हे। इहो झेड़ो जेको आहे तकरीबन कीअं ख़तमु थींदो? इन जो को हल आहे? तो इन जो हल इहो ई सिंधी गॾु थी करे नारा हणे अॻियां पोयां रोड रस्ता बंदि करे सिंधियुनि खे गॾु करे जेको रोड रस्ता गॾु पाण मायूं पाण में विढ़ण छॾे ॾींदियूं। बिल्कुलु मायूं विढ़ंदियूं सिंध जे पोयां सिंध खे बचाइणो आहे को मायूं। एक बारी फिर समझा। नो 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 पाकिस्तान में ससु ऐं नुंहुं जो जेको झेड़ो आहे न उहो ख़तमु थियण जहिड़ी ॻाल्हि हू तोखां सुवाल थो करे इन जेको आइडियो आहे त हाणे माना छा करणु खपे? तो वटि अहिड़ो आइडियो आहे जो ससु नुंहुं जो झेड़ो ख़तमु थी वञे ऐं मुल्क में अमन थी वञे?
ससु न जो आइडियो कहिड़ो कंदासीं ॿिए पाण खे सम्झ में ई ॻाल्हि कोन थी अचे बची त तूं ॻाल्हाए माई खे तलाक माई खे तलाक ॾियण सां वरी परेशान थींदो न जरो कोन्हे माउ खे त माण्हू कोन रंजाईंदो न माउ खे रंजाईंदो त पिट पराईंदो हा माई जी त पिट कोन लॻंदी आहे माई ॿी परिणिजी वेंदो हा ज़रूरी कोन्हे जेका ठाहोगी हुजे उहा परिणिजे ज़रूरी कोन्हे जेका माउ सां विड़े उहा परिणिजे हा माई सुठी पंहिंजी जेको इख़लाक़ वारी परिणिजे ज़रूरी न आहे रोलर न परिणिजे जेका माउ खे तंग करे जेका परिणिजे त न हा ॻाल्हि ग़लति आहे ईअं कोन्हे सभु हिकु जहिड़ियूं कोन्हे पंहिंजे आङुर हथ जूं सरीकियूं कोन्हे हा न मुंहिंजे हिसाब में आउं जिते वेठो आहियां उते वेल पोइ कुदरती हाणे तोसां को वयल हुजे भले भाई जे ठहनि नथा त पोइ हथ कढां बसि के मां माई मां कढे पियो मां कढंदे कोन्हे इहा बि आहे भला ॿियो को दिमाग़ कोन्हे हिन खां हथ कढण खां अलावा वेठियूं बि हुजनि ॿियो गोली हुजे या कुहाड़ी त पोइ हुन अलॻि कमिरो ठहाराइजे हुनखे हा मुंहिंजी राज त अलॻि कराइजे पाण ठही वेंदियूं